नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। ठारू शाह ख़बर जो नालो त ठारू शाह भरिसां ॻोठ जमाल अजण वटि बिल्डर वक़ार राजपूत पारां आसान किस्त में कयल प्लाटिंग में पोरियत सैयद रफ़ीक शाह खां लखियल रुपया वठी खेसि प्लाट रजिस्टर करे ॾियण खां जवाब मुतासिर पोरियत बिल्डर जी ऑफिस जा चकर काटे थकिजी पियो। मुतासिर पोरियत जो एहतजाज इंसाफ़ न कयो वियो त मासूम बचण समेत आपघात करे छॾंदसि। हिन ॿुधायो त 2 साल अॻु बिल्डर वक़ार राजपूत खां 2710 फुट 2,80,000 में आसान किस्त में वरितो हो। जॾहिं त मां इन प्लाट में पंहिंजो घर ठाहियो। जॾहिं मां रजिस्ट्री लाइ बिल्डर वक़ार जी ऑफिस वियुसि त हुन बकाया रहियल जो चई मूंखां असल एग्रीमेंट दस्तावेज़ फुरे मोतमार धमकियूं ॾींदे ऑफिस मां ॿाहिरि कढी छॾियो ऐं पंहिंजनि चाकरनि खे मोकिले मुंहिंजो ठहियल घर ढाहे पट करे छॾियो। हिन चयो त मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं ज़ालिम बिल्डर जी ज़ुल्म खां बचायो वञे। मां वज़ीर आला सिंध ऐं सैयद मुराद अली शाह IG सिंध SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि आला अमलदारनि खां अपील थो कयां त मूंखे पंहिंजो हक़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में पंहिंजनि मासूम बचड़नि समेत आपघात करे छॾंदसि। इन जो ज़िम्मेवार बिल्डर वक़ार राजपूत हूंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।